जॾहिं मौजनि में ईंदो आहे त दुश्मननि जा तबेला तबाह करे छॾींदो आहे, तबाह। तू केरु आहीं? छॾ मुंहिंजो रस्तो। नगर में पूरो मेहरबान आहे ऐं मेहर अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन, दुलाब सां गॾोगॾु अॼु तव्हांखे असां हिकु अहिड़ी बहितरीन सुपर हिट फिल्म मूवी जी अपडेट ॾींदासीं जंहिंजो नालो आहे जलाद। इहा रिलीज़ थी चुकी आहे यूट्यूब चैनल अली हसन चॾड़ फैंस ते। इहा पोएं हफ़्ते फिल्म रिलीज़ थी आहे। इन फिल्म अचण सां ॾाढा रिकॉर्ड टोड़िया आहिनि ऐं बहितरीन कहाणी आहे इन जी ऐं माशाअल्लाह रेटिंग जे हिसाब सां बि 1 नंबर ते वञी रही आहे। कहाणी त हिन में ज़बरदस्त आहे। अॼुकल्ह जे माहौल जे हिसाब सां हिन सिंध में जेका कम थी रहिया आहिनि, ज़ुल्म थी रहियो आहे, कहर थी रहियो आहे, उन जी ही फिल्म सॼे सिंध जी अकासी करे रही आहे। अगरि तव्हां न ॾिठी आहे फिल्म त हींअर ई वञी अली हसन चॾड़ फैंस यूट्यूब चैनल ते इहा फिल्म ॾिसी सघो था। इन फिल्म जो लिंक बि असांजे हिन वीडियो जे डिस्क्रिप्शन में मौजूदु आहे, न त इतां वञी करे लिंक ज़रिए वञी सघो था ऐं फिल्म पूरी ॾिसो ऐं पंहिंजे दोस्तनि ताईं बि हिन फिल्म खे शेयर कयो जेतिरो थी सघेव। छाजे करे हिन फिल्म मां तव्हांखे हिकु सुठो मैसेज मिलंदो। ख़ाली पीली मार धाड़ न आहे, हिन में सुठी कहाणी लिखी वई आहे। हिन जो राइटर बि अली हसन चॾड़ पाण आहे ऐं एक्टर बि आहे पाण हीरो जे तौर ते बि, ऐं काफ़ी ॿिया मशहूरु अदाकार अली हसन पाण हिन टाइम दुलाब में बि कमु करे रहियो आहे ऐं मशहूरु नाले वारो एक्टर आहे। दुलाब जी अपडेट तव्हां असांखे ॾींदा हलूं थोरी झलकी दोस्तो। हाणे मुराद पंहिंजे जेको आहे न फॾनि में फासी चुको आहे, सोडल विसरी वियो।